नाज़रीन अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर पंहिंजे यूट्यूब चैनल हकीकत न्यूज़ सां गॾु पंहिंजे प्रोग्राम सच वॾो ॾुआरी में वफ़ा इक़बाल सिंह चनो तव्हांखे भली कार। नाज़रीन अॼु जो प्रोग्राम दिलि खे झोरींदड़ प्रोग्राम आहे। सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जे लाइ प्रोग्राम आहे। नाज़रीन तंग थियो सिंधी समाज आहे, एहतजाज एहतजाज आहे। अॼु सिंध जी पूरी सरज़मीन सरापा एहतजाज आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 19 अगस्त 2021 ॾही मुहर्रमुल हराम जे ॾींहं ते शाम जो शाम ग़रीबा जे टाइम ते सिंध जी न्याणी मासूम प्रिया कुमारी खे अगवा कयो। अॼु 2024 आहे। अॼु ॾींहं ताईं प्रिया कुमारी जे घर में शाम ग़रीबा जहिड़ो मातम लॻो पियो आहे। नाज़रीन तमामु दिलि खे ॾुखाईंदड़ मौक़ो आहे। ख़ुदा ताला कंहिंखे अहिड़ो इम्तिहान में न विझे। अॼु हुनजी माउ रोई रोई अखियुनि जे नूर खां महरूम थी वई ऐं हुनजो बाबो हर हिकु दर ते हाजतूं इल्तिजाऊं दर्द भरियूं दाहूं कूकूं कंदो थो अचे, रोईंदो रणंदो थो अचे ऐं पूरी सिंध हुन सां सरापा एहतजाज गॾु आहे। पर अॼु ॾींहं ताईं हुनजो को तदारक न थियो आहे। नाज़रीन हीअ दीवान राजूमल जी न्याणी ज़रूर आहे, इन में को शक न आहे, पर हुन सां गॾोगॾु सिंध जी न्याणी बि आहे। मां पंहिंजे प्रोग्राम जे तसलसल सां इहा दुआ कंदुसि त रब्बुल आलमीन प्रिया कुमारी जी हिफ़ाज़त कंदो, सिंध जी न्याणी जी हिफ़ाज़त कंदो। इंशाअल्लाह ताला पंहिंजे अबे अमड़ खे मिलंदी। असां हुनजे लाइ दुआ आहियूं। नाज़रीन तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध में हिंदू बिरादरी जो वॾो अहम किरदारु आहे। जंहिं तरीक़े सां हुन पूरे पाकिस्तान में चाहे सिंध में रहनि, चाहे पंजाब में रहनि, चाहे ख़ैबर पख्तूनख्वा में रहनि, चाहे बलूचिस्तान में रहनि, पर हुनजो जेको जीअण जो अंदाज़ आहे, जेको हुनजो किरदार आहे, उन किरदार खे केरु माण्हू ढके नथो। खुलियल किताब आहे हुननि ज़िंदगी गुज़ारी आहे। हुननि जंहिं बि फील्ड में विया हुननि साबित करे ॾेखारियो पंहिंजे मुल्क सां मोहबत कीअं कबी आहे, पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत कीअं कबी आहे, पंहिंजी सिंध जी धरती जी हिफ़ाज़त कीअं कबी आहे। कहिड़ी बि फील्ड में चाहे उहो प्रोफेसर हुजे, चाहे लेक्चरार हुजे, चाहे हिकु उस्ताद हुजे, चाहे डॉक्टर हुजे, चाहे इंजीनियर हुजे, चाहे उहो जज छो न हुजे, पर हुननि बाक़ाइदे पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी निभाई आहे ऐं साबित करे ॾेखारिया अथऊं ऐं पंहिंजे हुननि मुल्क जी ख़िदमत कई आहे ऐं हुननि पंहिंजे पाकिस्तान जी GDP में हिकु बहितरीन किरदारु अदा कयो आहे जंहिंजो को मिसाल ई न आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा सिंध जे शहीदनि जे शहर जो ज़िले लाड़काणे जो रिटायर्ड चीफ जस्टिस राणा भगवान दास जंहिं पंहिंजी ज़िंदगी खुलियल किताब वांगुरु गुज़ारी ऐं 24 कलाक हुन जेको बि क़दम खयो मुल्क जे लाइ बहितरी लाइ खयो ऐं हुन साबित करे ॾेखारियो त असां हिननि सुठनि उहिदनि ते फाइज़ थी करे बि पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करणु ईंदी आहे। त अॼु पूरे पाकिस्तान जा, पूरे सिंध जा दीवान कम्युनिटी जा दोस्त कंहिं बि दरवाज़े जो रस्तो न छॾियो आहे। चाहे उहा चीफ जस्टिस हुजे, चाहे सिंध हाई कोर्ट हुजे, चाहे सिंध पुलिस हुजे, चाहे सरदार हुजनि, वॾेरा हुजनि, सैयद सगोरा हुजनि, MP MNA हुजनि या मिनिस्टर हुजनि, उन्हनि कंहिंजो बि दरवाज़ो न छॾियो आहे। मुकमिल पूरी सिंध हुन सां सरापा एहतजाज आहे। छो जो हिकु 7 सालनि जी मासूम न्याणी आहे जेकी अगवा थी वई आहे ऐं तक़रीबन हुनखे 2.5 खां 3 साल गुज़री आहे। जंहिं वक़्त में प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो त उनजी उमिरि तक़रीबन 7 साल हुई। 19 अगस्त 2021 ते अगवा कयो वियो। अॼु 2024 हली रहियो आहे। नाज़रीन तक़रीबन हिन वक़्तु उन न्याणी जी उमिरि खे 10 साल थी चुका आहिनि ऐं अॼु बि हुनजे घर में रोज़ ऐं लाॾो ऐं मातम आहे, मगर हिन वक़्त ताईं तदारक कोन थियो आहे। न्याणी लापता आहे। हकीकत इहा ई आहे। संगरार जे संगदिल शहर में एतिरो त ख़ौफ़ आहे जो KTN जे रिपोर्टर हाइल अली जोगी जॾहिं संगरार जे संगदिल शहर में रिपोर्टिंग जे लाइ वियो त उते हर माण्हू हिकु ख़ौफ़ज़दा हुयो। केर बि प्रिया कुमारी जे ॻाल्हाइण लाइ तयार न हुयो। ख़ौफ़ जे रंग में वरतल हुया। इहा हकीकत आहे त जॾहिं प्रिया कुमारी अगवा कान थी त तक़रीबन 50 खां मथे घर हुया। जॾहिं खां वठी प्रिया कुमारी वारो संगरार जे शहर में वाक़िओ थियो आहे त 50 खां तक़रीबन वधीक घर उते आबाद हुया। हिन वक़्तु जेके उते घर आबाद आहिनि उन्हनि जो तादाद 10 खां 15 ताईं आहे। हिन वक़्तु जेके बि उतां लॾे विया आहिनि सिर्फ़ु उन्हनि जे ज़हन में ऐं दिलि में इहो ई ख़ौफ़ आहे त पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त। अॼु संगरार जे संगदिल शहर में 10 खां 15 ताईं मस्त घर आहिनि। थी सघे थो मतां इहे बि ख़ौफ़ खां संगरार जो संगदिल शहर छॾे वञनि। इहा हकीकत आहे। तारीख़ गवाह आहे त जंहिं बि शहर खे दीवान छॾे विया उहे शहर वीरान थी विया। मां नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दीवान खां सवाइ सिंध अधूरी आहे ऐं सिंध खां सवाइ दीवान। नाज़रीन संगरार जे संगदिल शहर में सखर जे रिपोर्टर साहिल अली जोगी जॾहिं संगरार जे संगदिल शहर में रिपोर्टिंग जे लाइ वियो त उतां जो हर माण्हू दिलि शिकस्ता नज़र आयो ऐं कंहिं बि सवाल जो प्रिया कुमारी जे बारे में जवाब ॾियण खां कासिर हुयो ऐं लवाए रहियो। इन मूं साफ़ ज़ाहिर आहे माण्हुनि में तमामु घणो ख़ौफ़ आहे। ही तव्हां साहिल जोगी जी वीडियो ॾिसो ऐं पोइ हिन जो तज़ियो वठूं था। कि अगर वालदा की बात करे, वालिद की बात करे या वर्षा की बात करे, वो नहीं बोल पा रहे। वो किसी मजबूरी के तहत नहीं बोल पा रहे कि वहाँ पर 50 से ज्यादा हिंदू कम्युनिटी के घर थे। प्रिया कुमारी अगवा के बाद जो है वहाँ पर अब 15 से 12 घर जाकर रह गए हैं। तो ये खौफ है, अदम तहफ़्फ़ुज़ है, इसलिए वहाँ से लोग जो है मुंतकिल हो गए दीगर शहरों में। जिस तरह फजीला सर की जिंदा है ये हमें यकीन है, तो उसी तरह हमें ये भी यकीन है कि प्रिया जिंदा है। वो बासर के कैद में है, उनके घरों में है, उनके बंगलों में बांधी है। तो ये सारी चीज़ें रियासत को पता है, हुकूमत को पता है, लेकिन कोई इस पे इन्वेस्टिगेशन करने के लिए तैयार नहीं।
नाज़रीन आऊं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सखर हिकु सिंध जो मॉडर्न शहर आहे, पढ़ियल लिखियल एजुकेटेड शहर आहे। पाकिस्तान जी तारीख़ लिखे थी, गवाह आहे त जॾहिं खां वठी पाकिस्तान ठहियो आहे त सखर जा जेके बि कैंडिडेट आहिनि या मिनिस्टर आहिनि उहे पंहिंजे पाकिस्तान जी मजलिस शुरा में वॾी हिकिड़ी अहमियत रखनि था, असर रसूख़ रखनि था। पर वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु ॾींहं ताईं 2.5 साल खां 3 साल जो अर्सो थी चुको आहे कि माउ जी गोद जुड़ी वई आहे ऐं हुनजो बाबो जेको आहे दर दर ते दाऊं ऐं कुकूं ऐं भटकंदो थो अचे ऐं पूरी सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। पर सखर जे कंहिं बि MPA MNA मिनिस्टर असेंबली में आवाज़ बुलंद न कयो वञाणी आहे, चाहे उहा नेशनल असेंबली हुजे, चाहे उहा सिंध असेंबली हुजे, चाहे उहा सेनेट छो न हुजे। पर हिन दफ़े पाकिस्तान जे सियासतदाननि खे सोचणो पवंदो, ही प्रिया कुमारी राजूमल जी न्याणी न, पर हे सिंध जी न्याणी आहे, ही तव्हांजी न्याणी आहे। तव्हांखे साबित करणो पवंदो, जिन माण्हुनि तव्हांखे ऐवाननि ताईं पहुचाए इज़त बख़्शी आहे, अॼु जेकॾहिं तव्हां हुन सां ताउन न कयो, साथ न ॾिनो, तव्हांखे वक़्तु ज़रूरु पुछंदो। हा, हक़ीक़त आहे, तव्हांखे इहो वक़्तु जवाबु ज़रूरु ॾींदो। अॼु बि पाकिस्तान जे सियासतदाननि लाइ या गुज़ारिश आहे त ख़ुदा तव्हांखे ऐवाननि में इन अवाम इन मंज़िल ताईं पुॼायो, तव्हांखे इज़तूं बख़्शूं। कम अज़ कम तव्हांजो इहो हक़ आहे, तव्हांजी उन्हनि जी इज़तनि जी, उन्हनि जे बचनि जी हिफ़ाज़त करणु तव्हांजो हक़ आहे ऐं तव्हांजे मथां फर्ज़ आहे। नाज़रीन, अगवा जा बि खोड़ क़िस्म आहिनि। हिकिड़ा ॾोहारी अगवा करे ऐं उनजो भूगो वठंदा आहिनि ऐं उनखे बाक़ाइदे ॾेखारींदा आहिनि, मैसेज ॾींदा आहिनि, टेलीफोन कंदा आहिनि, सोशल मीडिया ते वीडियो छॾंदा आहिनि। उहो बि ॾोह आहे, वॾो अज़ीम ॾोह आहे। उनजे लाइ बि सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान गवर्नमेंट खे, सिंध जी गवर्नमेंट खे बाक़ाइदे सोचणो पवंदो ऐं अञा वधीक एक्शन खणणा पवंदा। हक़ीक़त इहा ई आहे त हिन ॾोह खे ॾिठो वञे त हिन महिल ताईं हुन जो को तदारक रस्तो ई नथो मिले। हिन वक़्त ताईं न त सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जी कॉल आई आहे, न का वीडियो आई आहे, न को हुनजो माना भूंगो घुरियो वियो आहे। त हे ॾोह ज़रूरु आहे, हिन में को शक न आहे। अगवा जी वारदात वॾो ॾोह आहे। हिन ॾोह जो क़िस्म कुझु मुख़्तलिफ़ आहे। हे असांजे मुल्क जी एजेंटनि खे, असांजे मुल्क जे आला अख़्तियारनि खे बाक़ाइदे चुनौती आहे ऐं कुझु करे ॾेखारण जो वक़्तु आहे त जीअं पाकिस्तान जी अवाम खे, सिंध जी धरतीअ जी अवाम खे जान में जान अचे ऐं ख़बर पए त न मथे मालिक आहे, हेठि जिन खे असां चूंडे आया आहियूं अॼु उहे असांजी मालिकी करनि था। नाज़रीन, हुकूमत माई बाप आहे ऐं माउ पीउ जो दर्जो रखे, हिन में कोई शक न आहे। जीअं माउ ऐं पीउ पंहिंजे बचे खे धूप खां बचाईंदा आहिनि, सियारे जी सर्दी खां बचाईंदा आहिनि, हमेशह हुनजी हिफ़ाज़त कंदा आहिनि, हिन गवर्नमेंट जो बि इहो हक़ आहे पंहिंजी औलाद जी हिफ़ाज़त करणु, पंहिंजे मुल्क जी अवाम जी हिफ़ाज़त करणु, चाहे उहो सिंधी हुजे, चाहे उहो पंजाबी हुजे, चाहे उहो पठान हुजे, चाहे उहो बलोच हुजे, चाहे उहो दीवान छो न हुजे। इहे सभु पाकिस्तान जे कानून जी नज़रुनि में मुकमिल बराबरि आहिनि। उन खां अलावा असांजो इस्लाम, असांजो दीन, असांजो क़ुरान पाक ॿुधाए थो त सभ खां पहिरियां इंसान ऐं इंसानियत पोइ मज़हब। नाज़रीन, इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे इस्लाम में, असांजे दीन में बि इहे राइट्स मिलियल आहिनि, चाहे उहो कहिड़े बि रंग सां वास्तो रखे, हिंदू हुजे, चाहे मुस्लमान हुजे, सिंधी हुजे, चाहे पंजाबी हुजे, महाजर हुजे, चाहे पठान हुजे, चाहे बलोच हुजे, चाहे हिंदू हुजे, चाहे उहो अमीर छो न हुजे, चाहे ग़रीब छो न हुजे, ख़ुदा जी नज़रुनि में सभु बराबरि आहिनि। नाज़रीन, सोशल मीडिया ते खोड़ सारा अहिड़ा इंसान आहिनि, माण्हू आहिनि जेके बिल्कुलु कुझु न कुझु प्रिया कुमारी जे बारे में ॿुधाइण चाहिनि था। उन्हनि खां बि सहकार वठी वञे, उन न्याणीअ जो रस्तो कढियो वञे। नाज़रीन, हिन केस जो तजज़ियो वठंदासीं। मुश्ताक सर्की जे मुताबिक़ जॾहिं हू संगरार जे संगदिल शहर में पहुतो ऐं प्रिया कुमारी जे वालिद सां मिलियो त उन सां जॾहिं मुलाक़ात थी त उते ख़बर पई त हिकु मुकेश कुमार नाले हिकु शख़्स आहे जंहिंजो तालुक ज़िले जकमाबाद शहर सां आहे ऐं उन्हनि अची प्रिया कुमारी जे वालिद सां मिलियो ऐं राजूमल खे इहा हक़ीक़त कई त तुंहिंजी न्याणी ज़िंदा आहे ऐं कंहिं वॾे बंगले में ट्यूशन बि पढ़े थी। नाज़रीन, तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त प्रिया कुमारी जे वालिद खां हिन शख़्स मुकेश कुमार 1.5 लख रुपयो वरितो ऐं पैसनि वठण खां अॻु जॾहिं हू प्रिया कुमारी जे वालिद सां मिलण आयो त मुकेश कुमार चयो त कराची शहर जे हिकु बंगले में उहा ट्यूशन बि पढ़े थी ऐं उन प्रिया कुमारी जे वालिद खे इहा बि ॻाल्हि कई त मां पैसा मूंखे ॾींदो त मां तव्हांखे अञा वधीक लीड ॾींदुसि ऐं मुकमिल तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदुसि त उहो किथे ऐं कहिड़े घर में आहे। नाज़रीन, मुश्ताक सर्की मुताबिक़ प्रिया कुमारी जो वालिद उन वक़्त जे SSP सखर ॾांहुं वियो ऐं उनखे इहा हक़ीक़त कयईं त मुकेश मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जिते उन वक़्त जी पुलिस जी लापरवाही जे करे ऐं उन वक़्त जे SSP साहब SHO ॾे प्रिया कुमारी जे वालिद खे रवानो करे उन ॾे मोकिलियो। नाज़रीन, पोइ बाद में SHO प्रिया कुमारी जे वालिद खे इहो चयो त मुकेश हिकु ठग आहे, फ्रॉडी आहे, जेको तव्हां खां फ्रॉड करे वियो ऐं ॻाल्हि सिर्फ़ु इते ई रहिजी वई, को अॻिते वधी न सघी। नाज़रीन, ही वीडियो ॾिसंदा जंहिंमें मुश्ताक सर्की जा कहिड़ा वर्ड आहिनि ऐं उन खां बाद में इन जो तज़ियो वठंदासीं इन जी ॻाल्हियुनि जो। मां जॾहिं संगरार शहर वियुमि ऐं प्रिया जे वालिद राजकुमार सां मिलियुसि त पहिरियों दफ़ो असां रिवील कयोसीं, अनफोल्ड कयोसीं हिकिड़ो इशू त मुकेश नाले हिकिड़ो छोकिरो आहे जंहिंजो तालुक जेकबाबाद शहर सां आहे। प्रिया जे वालिद जे बकोर त हुन माण्हू हुन खां 1.5 लख रुपयो वरितो ऐं 1.5 लख रुपयो वठण खां अॻु जॾहिं हुन सां सखर में मुलाक़ात करण आयो त उहा बि वीडियो आहे। उन मुकेश जे बकोर त छोकिरी जेका न्याणी असांजी उहा कराची में आहे, हिकिड़े बंगले ते आहे, ट्यूशन थी पढ़े, स्कूल न ट्यूशन बि पढ़े थी, माना
उन जे बकौल उन मुकेश कुमार जे बकौल त तव्हां मूंखे पैसा ॾियो, मुंहिंजो नालो न अचे, मां तव्हांखे लीड ॾींदुसि त उहा किथे कहिड़े घर में आहे, पोश इलाइक़े में कराची जे। 2 इलाइक़ा हुन ॿुधाया, हिकिड़ो पोश इलाइक़ो आहे, हिकिड़ो जेको आहे ॻच आबादी वारो यानी लियारी जो इलाइक़ो हुन कोट कयो। पर मोस्ट प्रोबेबली जेको हुनजो चवणु हुयो राजकुमार जो, मूं वटि हुन जा वॉइस मैसेजिस बि पिया आहिनि, मूं वटि सबूत बि पिया आहिनि राजकुमार जा। पर इन पर्सन जॾहिं असांजी मुलाक़ात थी, उन ॿुधायो त मुकेश असांखे हीअं ॿुधाए, हीअं सपना ॾेखारे, वरी पैसा वठी ग़ाइब थी वियो आहे। मां जॾहिं हुन इशू खे डिस्कस कयो या पुलिस ऑफिसरनि सां ॻाल्हायो या कुझु जेके हिंदू असांजा पंचायतनि जा अॻवान आहिनि, मां चयो मुकेश केरु आहे, छा आहे, छो चुप थी वियो। पोइ ख़बर पई त मुकेश ते बि शायदि घणो को प्रेशर आयो हूंदो। ज़ाहिर आहे इन में उहे बि स्टेक होल्डर्स इन्वॉल्व आहिनि जेके पर्दे जे पुठियां तमामु घणो असर रसूख़ इस्तेमालु कनि था। मूं हिकिड़ो सिंपल मुतालबो कयो त ॿियो कुझु नथा कयो, न मुकेश खे त खणो, मुकेश खे चओ त तूं कहिड़े आधार ते, कहिड़े बुनियाद ते तूं एॾी वॾी ॻाल्हि कई आहे। इहा शिकायत खणी राजकुमार SSP वटि वियो सखर, उनखे ॿुधाईंसीं मुकेश मूंसां हेत आदि करे वियो आहे, तव्हां मुकेश खे त खणो, पैसा बि वठी वियो आहे, पैसनि जो ख़ैर आहे, ॿिया बि पैसा ॾियूं था, असांखे ॿुधाए किथे आहे, तव्हां कारवाई कयो हली। जंहिं ते रिवायती जेका लापरवाही हूंदी आहे पुलिस जी, उहो SSP हेठि मोकिलियो हुनखे, हेठि वरी SHO हुनखे चयो त मुकेश त फिराडी अची चीटर छॾे ॾे वञी घर वे। नाज़रीन, कुछ ॾींहं पहिरियां सिंध गवर्नमेंट हिकु तमामु बहितरीन कदम खयो आहे। ख़ासि इहो कदम 2.5 खां 3 साल पहिरियां खणी आहे त शायदि अॼु सिंध जी न्याणी प्रिया कुमारी पंहिंजी माउ जी गोद में जियां ऐं राति जो पंहिंजे पीउ राजूमल जे सीने ते सुम्ही आहे। बहरहाल देर आहे दुरुस्त आहे, JIT जुड़ी वई आहे होम डिपार्टमेंट जे तरफ़ खां। इन JIT जो अॻवान DIG जावेद अहमद जसकानी आहे ऐं उन सां गॾु SSP तनीर हुसैन कुनियो साहब ऐं उन सां गॾोगॾु SSP अमजद अहमद ऐं ॿिया कुझु खुफ़िया इदारनि जा अॻवान आहिनि, जहिड़ो कि ISI, रेंजर्स, आर्मी वग़ैरह वग़ैरह। ऐं इंशाअल्लाह उम्मीद आहे त प्रिया कुमारी सां इंसाफ़ ज़रूर थींदो। नाज़रीन, इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा जेकी सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु JIT जोड़ी आहे सिंध जी न्याणी प्रिया कुमारी लाइ, उन JIT में जेके ऑफिसर तमामु हाई लेवल जा क़ाबिल तारीफ़ आहे, जंहिं मुल्क में छा पर 12 ॾींहं पाण मल्हायो आहे, उहो न सिर्फ़ फ़क़ति सिंध में पर पूरे पाकिस्तान में दुनिया लेवल ते मञियल ऑफिसर। उहे ऑफिसर इन JIT में मौजूद आहिनि जेके सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियल आहिनि। उम्मीद आहे एॾा वॾा प्यारा बाला ऑफिसर जेके सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियल आहिनि, हिन मसइले ते बि ॾींहं राति हिकु कंदा, वरी ॿीहर को न को एज़ाज़ हासिल कंदा। सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि जो भउ आहे, ईअं न थिए जो जीअं फज़ीला सरकी जे केस खे ख़तमु कयो वियो, ईअं प्रिया कुमारी जे केस खे ख़तमु न। ख़ुदा सिंध जी न्याणी सां इंसाफ़ थिए, दीवान राजूमल जी न्याणी सां इंसाफ़ थिए, उन माउ सां इंसाफ़ थिए जेकी पंहिंजे बचे जे लाइ रोईंदे रोईंदे अखियुनि जे नूर खां महिरूम थी वई। घणा चई आहिनि त पुछ मॾे खां त ॼंघ जो क़दुरु छा आहे, पुछ अंधे खां अखि जो क़दुरु छा आहे, पुछ पीउ माउ खां त औलाद जो क़दुरु छा आहे, पुछ यतीम खां त पीउ माउ जो क़दुरु छा आहे। नाज़रीन, हे सिंध जी न्याणी तव्हां ॾे वाधाए रही आहे। ख़ुदा हिन सिंध जी न्याणी सां इंसाफ़ थियो, माना सॼी सिंध सां इंसाफ़। हिननि दीवाननि जी ज़िंदगी हिकु खुलियल किताब वांगुरु गुज़री आहे। हिननि हर फील्ड में पाण मनरायो आहे। हे महिनत कश क़ौम आहे, हिननि पाण पतोड़ियो आहे। हिननि जो हिकिड़ो मफ़हूम आहे त थोरो खटियो घणी बरकत। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जंहिं बि शहर खे दीवान छॾे विया उहे शहर वीरान थी विया। सिंध जी धरती दीवाननि खां सवाइ अधूरी आहे ऐं दीवान सिंध जी धरती खां सवाइ अधूरा, इन में को शक न आहे। दीवान असांजा सिंधी भाउर आहिनि ऐं उन्हनि सां ज़ुल्म थियल आहे, उन सां नाइंसाफ़ी थियल आहे, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। मां पंहिंजे प्रोग्राम जे तसलसल सां इहा रिक्वेस्ट थो कयां, इहा अपील थो कयां त ख़ुदा हिन सिंध जी न्याणी जी हिफ़ाज़त कई वञे ऐं हिन जे पीउ माउ सां इंसाफ़ कयो वञे, सिंध जे अवाम सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, हक़ीक़तूं त खोड़ आहिनि। इंशाअल्लाह ताला हिकु दफ़ो ॿीहर मिलंदासीं पंहिंजे प्रोग्राम सच वॾो ॾुहारी में। ख़ुदा अस्सलाम वालेकुम।